स्कारप खाते की लापरवाही ऐं नाअहली सबब कोट जी लग ॻोठ वॾा भट्टी में ट्यूबवेल नाकारा हुजण करे सिम में कलर में वाद खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। कोट जी ॻोठाणनि गुलाम फरीद खासकेली, परवेज़ भट्टी, शमन गोपांग ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। कोट जी स्कारप खाते जे अमलदारनि जी नाअहली सबब सिम नाले जी सफ़ाई न थियण करे ट्यूबवेल नाकारा हुजण करे सिम जो गंदो पाणी असांजे घरनि ऐं ज़रई ज़मीन सिम जे पाणी जी लपेट में आहे। ॻोठाणनि जूं दाऊं। सिम वधी वञण करे रस्तनि ते पाणी बीहजी वियो, जंहिं सबब अचु वञ में तकलीफ़ थी रही आहे। स्कारप खाते आला अमलदारनि खे दाऊं ॾियण बावजूदि को बि नोटिस नाहे वरितो वियो। ॻोठाणनि पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी बेचैनी ख़त्म कई वञे।